بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم ارزقنا الإخلاص في القول والعمل. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي. أجوكم درس ناو درس آداب النبوية. آداب النبوية ناو درس هي التثاؤب. عربي में चवंदा आहिनि التثاؤب, सिंधी में मासे में त हिनखे चवंदा आहिनि उबासी, जंहिंखे चवंदा आहिनि उबासी. इन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जे बारे में छा थो चए? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में फरमाए थो, इदा तथअब अहदुकुम फलियकज़िम मस्तता. नबी करीम चए थो, जेके उबासी कंहिंखे अचे थी त कोशिशि करे त उनखे मोटाए, कोशिशि करे त उनखे मोटाए. फलियकज़िम मस्तता वला यक़ूल हा. भई ईअं न करे के माण्हू वॾो वात खोले कंदा आहिनि न, त नबी करीम फरमाए थो, जे ईअं कयो फ़इन शैतान यदखुलु फी. जे ईअं कंदो त शैतान उनजी जान में अंदरि घिड़ी वेंदो. जेॾीमहिल ईअं कंदो आहे, वात खोले पोइ कंदा आहिनि फी. ऐं ॿी हदीस में आहे त जे इहो उबासी ज़ोर सां अचे थी त हथु रखे, ऐं एतिरे क़दुरु जो निमाज़ में हुजे त बि हुनखे जाइज़ आहे त हथु रखे. वात खे जे सफ़ा उबासी अचे थी त हथु अॻे वात ते रखे सफ़ा, ऐं इहो आवाज़ु न कढे. ॿी हदीस में आहे त शैतान खिलंदो, जे ईअं कंदो इंसान न, उबासी ॾींदो ऐं कंदो ईअं, त पोइ शैतान खिलंदो ऐं पंहिंजे साथियुनि खे चवंदो त घिड़ो हिन बेट में हाणे अंदरि. सो इंसान कोशिशि करे त इहो आवाज़ु न कढे, ऐं उनखे उबासी खे जेतिरो मोटाए सघे त मोटाए. जे मोटाए नथो सघे त वात ते हथु रखे, ज़रूरी खणी निमाज़ में हुजे, खणी निमाज़ में हुजे. असां पंहिंजा साथी पाकिस्तान में त ॾिसंदा आहियूं त वॾे ख़ुशीअ सां इज़त सां ईअं उबासी ॾींदा आहिनि ऐं इहो आवाज़ु कढंदा आहिनि. ऐं माण्हुनि खे इहा बि ख़बर इहा बि कान्हे त नबी करीम इन शइ खां झलियो आहे. शैतान खे इंसान में अंदरि घिरणो हूंदो आहे त इहो इन जो मौक़ियो हूंदो आहे त इनखे इहो उबासी अचे, त पोइ उबासी खां पोइ हिन जे जान में अंदरि घिड़े. पोइ ॾिसो था माण्हुनि जी हालति, कंहिं यानी शैतान नज़र सां घिड़ी थो वञे, कंहिं हसद सां, कंहिं तावीज़नि सां, पर मौक़ियो इन जो इहो आहे उबासी. त उबासी कोशिशि करे त इंसान जेतिरो बि मोटाए सघे त मोटाए. वल्लाहु आलम बिस्सवाब.